अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि बारक व सल्लम तस्लीमन कसीरन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि बारक व सल्लम तस्लीमन कसीरन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि बारक व सल्लम तस्लीमन कसीरन। हमारा खुशनसीब आयो जो अल्लाह तबारक व तआला तमाम असांखे पंहिंजे घर में पंहिंजे ज़िक्र करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह जो ज़िक्र वॾी शइ, वॾी नेमत, वॾी दौलत, वॾो सरमायो आहे। वल ज़िक्रुल्लाहि अकबर। अल्लाह पाक फरमायो अल्लाह जो ज़िक्र वॾी शइ, वॾी इबादत। महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो अल्लाह तबारक व तआला जा कुछ फरिश्ता अहिड़ा आहिनि जिन जो कमु इहो आहे त उहो ज़ाकिर वारनि खे ॻोल्हींदा आहिनि, ज़िक्र वारनि खे ॻोल्हींदा आहिनि। आसमान तो ज़मीन ते लही न लाहींदा आहिनि त केरु ज़िक्र थो करे, उन सां जे करे विढ़ंदा आहिनि पंहिंजे परनि जी उनखे शान ॻोल्हनि था। मस्जिदनि में, घरनि में, मुताक़ुनि में, बाज़ारुनि में केरु को अल्लाह जो ज़िक्र करे, वो मोटी था वञनि। अल्लाह तबारक व तआला पुछा थो करे छा पा कनि मुंहिंजा गाना? या अल्लाह तुंहिंजो ज़िक्र पा। छा पा कनि? छाजो सुवाल पा कनि? जन्नत जो सुवाल पा कनि। जन्नत ॾिठी थो फरिश्ता अर्ज़ था कनि अल्लाह पाक खे दरिए मां पोइ बि अल्लाह पाक छा थो करे? ॾिठी अथऊं जन्नत? या अल्लाह न ॾिठी अथऊं? जेकर ॾिसनि त या अल्लाह अञा वधीक सुवाल कनि। ॿियो छा था कनि? छा को पनाह था घुरनि? जहन्नम को पनाह था घुरनि। अल्लाह पाक फरिश्तनि खे पुछंदो पोइ जहन्नम ॾिठो अथऊं? न ॾिसनि त अञा वधीक पनाह घुरनि। अल्लाह पाक फरमाईंदो उन फरिश्तनि खे तव्हां गवाह रहो जेके मुंहिंजो ज़िक्र था कनि, जेके जन्नत जो सुवाल था कनि इन मजलिस में, इन कदरीअ में, जेके जहन्नम को पनाह था घुरनि। इन हर जी ज़ात जी मां बख़्शिश करे छॾियां, मां हिनखे माफ़ करे छॾियां। फरिश्ता था कनि साईं मौला हिकु माण्हू अहिड़ो हो जेको ज़िक्र लाइ न आयो हो, हुन मजलिस हुन कचहरी में हुयो, वञी को कमकार जे लाइ ईअं बीह रहियो। या अल्लाह तव्हां त फरमायो त उते जेके बि आहे सभिनी जी बख़्शिश कयनि। या अल्लाह उते त अहिड़ो माण्हू बि हुयो जेको ज़िक्र जे ॾींहं ते साईं आयो ज़िक्र ई कोन कयो, उते बीठो हो। अल्लाह पाक फरमाईंदो हुन क़ौम ला यस्ताजिलून, जेको हुनजे टेक भरिसां बीठो उहो बि बख़्शिजी वियो, उहो बि अॾिजी वियो। हे ज़ाकिर अहिड़ा बाना आहिनि, अहिड़ा मूंखे प्यारा आहिनि। ज़िक्र वारनि जी मजलिस अहिड़ी आहे जो उते जेको गॾु वेहंदो उहो बि महरूम न थींदो। तव्हांखे मुबारक आहे, ख़ुशि नसीब आहियो जो अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे पंहिंजे नाले वठण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो तव्हां मूं भले में भलो हुआ जेको क़ुर पाक पढ़े पढ़ाए, जेको क़ुर जी तालीम ॾे, जेको क़ुर सिखे, जेको क़ुर सेखारे। इहे न फरमायो उनखे वॾी दौलत हुजे, वॾो उहिदो हुजे, न भले में भलो हुआ जेको क़ुर सां जुड़ियल हुजे, क़ुर जी तालीम सां जुड़ियल हुजे। अल्लाह तबारक व तआला इन हाफ़िज़नि के ज़िंदगी में बरकत अता फरमाए। इन जे वालिदैन खे अल्लाह तबारक व तआला ख़ुशी नसीब फरमाए। इन क़ुर पाक जा लफ़्ज़ यादि कया आहिनि, क़ुर पाक जे लफ़्ज़ जो माना मतिलबु ऐं क़ुरानी तालीम बि अल्लाह तबारक व तआला इनखे पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो क़ुर जे हाफ़िज़ खे आख़िरत में अल्लाह तबारक व तआला बख़्शिश ऐं सिफ़ारिश ऐं शफ़ाअत जो हक़ ॾींदो। दुनिया जे वॾे डॉक्टर खे शफ़ाअत जो हक़ न मिलंदो। दुनिया जे वॾे साइंसदान खे, वज़ीर खे, मुफ़्ती खे, मालदार खे इहो हक़ न मिलंदो। ईअं करे सम्झो ॼणो हिन क़ुर जे हाफ़िज़ जे हथ में अल्लाह तबारक व तआला जन्नत जा 10 पासपोर्ट ईअं करे सम्झी न रखंदो। पोइ उनजी मर्ज़ी पंहिंजे ख़ानदान जे उन्हनि 10 माण्हुनि जो शफ़ाअत कंदो। अल्लाह जेके जहन्नम जा मुस्तहक़ हूंदा हिन जी शफ़ाअत सां अल्लाह पाक उनखे जन्नत में फ़िरदौस अता फरमाईंदो। पर इहा ॻाल्हि ॿुधो, जॾहिं ॿार क़ुर हिफ़्ज़ कंदो आहे न, जॾहिं ॿार दीन पढ़ंदो आहे न, हिकिड़ा माइट, हिकिड़ा पाड़ेवारा, हिकिड़ा दोस्त ख़ुशि थींदा आहिनि, मालिक खे मुबारक ॾींदा आहिनि। मुबारक अथई, मुबारक अथई, मुबारक अथई।
तव्हांजो ॿटो हिफ़्ज़ थो करे, मुबारक अथव तव्हांजो ॿटो क़ुरान थो पढ़े, मुबारक अथव मदरसे में थो पढ़े। ॾाढा ख़ुशि आहियूं असां जो असांजे पाड़े जो ॿारु क़ुरान हिफ़्ज़ थो करे। हिकिड़ा पाण त ॿार न पढ़ाईंदा आहिनि, पाण त क़ुरान न पढ़ाईंदा आहिनि पंहिंजनि ॿारनि खे, पाण त पंहिंजे ॿारनि खे क़ुरान हिफ़्ज़ न कराईंदा आहिनि, पर हाफ़िज़नि खे ॾिसी करे दिलि ठरंदी आहे। हा, ऐं हिकिड़ा वरी ओड़ा हूंदा आहिनि जेके रुकावट पढ़ंदा आहिनि, ॿार खे चवंदा तूं होशियारु आहे, तूं समझदार आहे, तूं हाफ़िज़ थो थिए, मुलांदो थिए। कीअं घर हलाईंदे कि छा खाईंदे पीअंदे? हिकिड़ा वरी न सहंदा आहिनि, न तुंहिंजो पुटु थो क़ुरान पढ़े, न तुंहिंजो भाउ थो क़ुरान पढ़े, तुंहिंजे घर में छा थो वञे? न तूं चंदो थो ॾे, न तूं पढ़े थो, न तूं पढ़ाए थो। हरू भरू हिकिड़ा शरारती तबीअत जा हूंदा आहिनि। हा, ॿार खे शैतान वांगुरु रुॻाड़ींदा आहिनि। हाणे शाम जो ट्यूशन बि पढ़ाए पैसा मां ॾींदोमांइ, अरे शाम जो ट्यूशन बि पढ़ पैसा मां ॾींदोमांइ, अरे कॾहिं छो जेका त चओ मां ट्यूशन जा पैसा मां ॾींदोमांइ, फलाणे शहर में अचु मां प्राइवेट स्कूल में मां थो पढ़ायां, मुलड़ो थी करे छा कंदे? हिकिड़ा नाराज़ थींदा आहिनि, अरे विया ग़रीब मिसकिन वरी बोलण जे हथ चाढ़े थो ॿारनि खे, छॾ बाबा तुंहिंजी दुनिया जो को कमु सिखे, को डॉक्टर इंजीनियर थिए, डॉक्टर इंजीनियर पढ़ण जे सां मना नथा कयूं, भले डॉक्टर बि पढ़ायो, भले इंजीनियर बि पढ़ायो, पर ॿारनि खे पहिरियों मुस्लमान त बणाइजे, मुस्लमान त बणाइजे, ईमान त मज़बूत हुजे। असां नथा चऊं डॉक्टर न थियो, डॉक्टर थियो अलाह वारा डॉक्टर थियो, असां नथा चाहियूं इंजीनियर न थियो, इंजीनियर थियो अलाह वारा इंजीनियर थियो, असां नथा चऊं त दुनिया जे उहिदनि ते न अचो, हा वज़ीर न थियो अलाह वारा वज़ीर थियो, मुशीर न थियो न अलाह वारा मुशीर थियो, असां नथा चऊं। पोइ तॾहिं थींदो माण्हू जॾहिं पंहिंजे पेरनि ते त बीहे न, क़ुरान जी तालीम खां, क़ुरान जे अखरनि खां, क़ुरान जे नूर खां जंहिंजी दिलि ख़ाली आहे, उन में कहिड़ी उमेद रखी सघे थी? महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो उहो सीनो जे को क़ुरान खां ख़ाली आहे, उहो वीरान घर वांगुरु आहे, उहो वीरान घर वांगुरु आहे, उहो वीरान घर वांगुरु आहे। वीरान घर में कंहिंखे सुकून ईंदो? उहो अकेलो रहंदो? ईअं जंहिंखे क़ुरान न आहे दिलि में उनखे सुकून ई न आहे, जंहिंखे ज़िक्र न आहे उनखे सुकून ई न आहे, भले दुनिया जो केॾो निमतूं नथे छो न वठे। अल्लाह पाक तव्हां असांखे क़ुरान नसीब फरमाए, ज़िक्र नसीब फरमाए। मां आयत यादि करियां, अल्लाह पाक फरमायो तव्हांखे हुकुम ॾिनो वियो आहे त ख़ालिस अकेले अल्लाह जी इबादत कयो, ख़ालिस अकेले अल्लाह जी इबादत कयो, अल्लाह जी इबादत में कंहिंखे शरीक न कयो। जॾहिं दुनिया बणाइण में अल्लाह खां को शरीक कोन्हे, इहो नज़रियो इहो अक़ीदो त मके जे मुशरिकनि जो बि हुयो। पुछा कयो, क़ुरान पाक में आयतूं आहिनि, पुछा करे महबूबनि खां त आसमान कंहिं ठाहियो आहे, ज़मीन कंहिं ठाही आहे, पाणी केरु थो वसाए, बादलनि खे झड़ खे केरु थो हलाए, त उहो पुछे त सही यक़ूलून अल्लाह, ज़रूरु चवंदा त अल्लाह, फ़ैन तुसरफ़ून कारे था फिरो, ऐन युफ़कून कारे था थिड़ो, ऐन तुसरून कहिड़ो तव्हांखे जादू थो थिए, अन्ना युसरफ़ून कारे था वञो, गौर छो नथा कयो, फ़िक्र छो नथा कयो, तदब्बुर छो नथा कयो? अल्लाह तबारक व तआला सुकून पंहिंजे दीन में रखियो। अल्लाह पाक फरमायो आमिनू कमा आमन अन्नास, ईअं ईमान आणियो जे महबूब जे यारनि ईमान आंदो, जे सहाबा किराम ईमान आंदो। उन्हनि जे ईमान जे करे, उन्हनि जे इख़लास जे करे फ़रिश्ता उते लही ईंदा। मुसलमान ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो सहाबा किराम खां सिखो। मुसलमान ज़िंदगी गुज़ारण में पंहिंजो क़ाइदे में नमूनो बणायो त सहाबा किराम खे बणायो। उन्हनि महबूब ते जान गुज़ारी, उन्हनि घर छॾिया, वॾियूं तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं, तॾहिं त दीन तव्हां असांजे पहुतो, तॾहिं त दीन तव्हां असांजे पहुतो आहे। हे दीन तक़वा सां पहुतो आहे, हे दीन तक़वा सां आयो, ख़ुदा जे ख़ौफ़ सां आयो, इख़लास सां आयो, मुजाहिदत ऐं महिनतुनि सां आयो आहे। हे दीन क़ुर्बानी सां आयो आहे। सहाबा किराम क़ुर्बानी न ॾियनि हा, अलाह जो ख़ौफ़ हुनजे दिलनि में न हुजे हा, मसलन क़ुर्बानी न ॾियनि हा, त हे दीन तव्हां असांजे न पहुची सघे। अल्लाह ॼाणे त असां अलाए कहिड़ा जानवर कहिड़ा ढोर तंहिंजे करे
है अल्लाह पाक का को महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का को पांच बार दिन का भी पे सहाबा कराम जो साथे था तासा उन जी जिंदगी के पढ़ उन जी नफ्स कदम ते हल इखलास जरूरी खालिस अल्लाह जे लाइ कर इन कयो जो पे जो ख्वाब ख्याल भी ना एड़े अल्लाह पाक की इबादत है दिन जो जेको भी कम करे जेका भी नेकी कजे मक़सद अल्लाह की रज़ा बस तालीम हुजे तमजीद हुजे पढ़ाना हुजे अल्लाह के रस्ते में खर्च करणु हुजे मदरसो ठाहिराइणो हुजे मदरसो ठाहिराइणो हुजे मस्जिद ठाहिराइणी हुजे ग़रीबनि यतीमनि सां ताम जेको भी खैर खैरात हुजे जेकी भी नेकी हुजे बस अल्लाह पाक जी रज़ा अलाए कम छो थो करे कि माण्हुनि खे त ख़बर पए अलाए मस्जिद छो थो ठाहिराए कि माण्हुनि खे त ख़बर पए अलाए मदरसो छो थो ठाहिराए कि माण्हुनि खे त ख़बर पए अलाए छो थो खैर खैरात करे कि माण्हुनि खे त ख़बर पए अलाए कम छो थो करे कि माण्हुनि खे त ख़बर पए न अल्लाह खे ख़बर पए सुभाणे ये कम छो थो करे आख़िर छो थो थिए आलम छो थो थिए अल्लाह पाक सुभाणे हां इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैहि जॾहिं पढ़े पियो त पोइ बादशाह जो मदरसो हुयो अल्लाह ख़ातिर जेको कमु हूंदो आहे उहो हमेशह रखंदो हा उनखे रवा लॻाए अल्लाह खे रवा लॻाए अल्लाह ख़ातिर जेको कमु कंदो उनखे बि फना आहे इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह जे ज़माने में बादशाह जे रात जो पुछा कयो कंहिंखां तालिबनि सां छो थो पढ़े क़ुरान छो थो पढ़े हाफ़िज़ छो थो थिए आलिम छो थो थिए ये आलिम छो थिया त अॼु नुक़त थो कयो अब तूं आलिम छो थो थिए ये आलिम न करे थो थिया ये माण्हू ईअं थो कर अब तूं आलिम छो थो थिए ये आलिम ईअं करे थो थिया ये माण्हू सां जेका जटनि सां मुनाज़रा कयो अब तूं बि छो थो करे ये माण्हू खे ख़बर पए बादशाह चयो मां त अल्लाह ख़ातिर मदरसो ठाहिरायो इरादो कई त बसि सुभाणे मदरसे खे पेरडो थो घुमाए ॾाराए थो छॾे मोटी पोइ वञी बादशाह त ॾिठई हिकु कमरे में बती पई ॿरे पियो हुजे हिकु नंढो ॿारु आहे उहो पढ़े थो राति जो नज़ारो आवाज़ छो थो पढ़े कि अल्लाह ख़ातिर सुभाणे आवाज़ छो थो पढ़े अल्लाह ख़ातिर सुभाणे जीअं मां मुबारक थी मां सुभाणे मदरसो ॾारायां पियो तुंहिंजे करे मदरसो न ॾाराईंदुसि चवनि था अॼु ताईं उहो मदरसो मौजूदु आहे बगदाद मां कान लिल्लाह यबका जेका जे अल्लाह ख़ातिर हूंदी आहे रहंदी आहे जेका जे तव्हां वटि उहा ख़तमु थींदी उहा हिकु जेका जे तव्हां वटां ख़तमु थींदी उहा ईंदड़ लाइ आहे जेका जे अल्लाह वटि आहे उहा बाक़ी इख़लास जेको कमु कजे अल्लाह पाक खे राज़ी करण लाइ कयो माण्हू खे न सम्झ लोग त लाइक़ खे न सम्झ माण्हू जे मलावत खे न सम्झ माण्हू त कंहिंखो ई ख़ुशि न आहिनि माण्हू त कंहिंखो ई ख़ुशि न आहिनि माण्हू त कंहिंखो ई ख़ुशि न रहंदा मान जल्लाह व रसूल मान मिल लिसान वरा मान जल्लाह व रसूल मान मिल लिसान वरा पर कैफ अनवत माण्हू अल्लाह खे बि न मञो अल्लाह जो बि इनकार कयो उन ते बि इनकार कयो अल्लाह पाक ते बि एतिराज़ कयो अल्लाह जे नबी ते बि एतिराज़ कयो तव्हां असां अल्लाह को इनकार कंदासीं माण्हू कंहिंखो राज़ी न आहे तंहिंजे करे असां जेको कमु कयूं बस अल्लाह पाक जे राज़ी न बुज़ुर्ग खे मिसाल सां सम्झाए इख़लास हर कोई चवंदो आहे इख़लास 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 सां कमु कयूं ईअं इबादत कयो जो अल्लाह पाक तव्हांखे ॾिसे या तव्हां अल्लाह पाक खे ॾिसो इन मैदान खां माण्हू अल्लाह जी इबादत कंदो निमाज़ कंदो तिलावत कंदो ज़ाहिरात मिले सघंदो हां हिकु बुज़ुर्ग इख़लास जो मिसाल ॾेई करे सम्झाए त घरवारी खे मुड़ुस चयो चांहि ठाहे ॾे चांहि ठाहे ॾे चांहि जो पीते ई पहिरें डुक सां वञी वियसि हा कहिड़ी चांहि कीअं ठाही थी चांहि ॾाढो मज़ो कीअं ठाही थी वॾे तवजो सां ठाही आहे कीअं ठाही थी वॾे तवजो सां ठाही थी वाह चांहि थी थींदो आहे न चांहि पी वरी ॿ टे ॾींहं खां पोइ वरी चांहि त चांहि पीते ई पियो दिलि ॾिस खां ॾिस ई कोन अचेसि हा पर कीअं चांहि ठाही थी भला थोरो मज़ो न अचे चांहि पर थोरो तवजो न हुयो हा तवजो थोरो वठी वियो थोरो बेतवजी सां वेठा इहे चीज सघंदो आहे इख़लास सां सॼो तवजो कंदो अल्लाह पाक खे राज़ी करण जे लाइ त बसि उहा इबादत थींदी नेकी थींदी सवाबु मिलंदो
यो मिजाज ठाहिणो आहे न, फ़क़ति अल्लाह पाक खे राज़ी करणो आहे बस। शेर ख़ुदा अली रज़ी अल्लाह खे ॾिठो न मशहूरु वाक़ियो कहिड़ो, दुश्मन जे मथां चढ़ी वेठो। अॻे सिंधी जे किताबनि में असांजे निसाबनि में इहे इख़लास वारा, इहे साहबा जे बहादुरी वारा छा हुआ वाक़िया हुआ, सबक़ हुआ, सबक़ कढी छॾिया। रोज़ कढंदा था वञनि, निसाब मटाईंदा था वञनि, निसाब मटाईंदा था वञनि, निसाब मटाईंदा था वञनि। इहे असांजा जेके वञनि था वज़ीर MLA MP अलाए कहिड़ी फितरतियूं थी अची वञनि, कुझु ॻाल्हाए नथी कथा। अलाए छा निसाब में दाख़िल था कनि, अलाए छा कढनि था। ईसाइनि जी रुस्मूं था वञनि। कंहिंजी नर्सरी जे निसाब में तव्हां ॾिसो, कंहिंजी नर्सरीअ जे स्कूल जे निसाब में तव्हां ॾिसो छा था कनि। उते मेणबतियूं था ठाहिनि, उते मेणबतियूं था ठाहिनि। तव्हां ॾिसो किताबनि में, कंहिंजी नर्सरी जे किताबनि में, निसाब में, सबक़नि में हिंदुनि जूं रस्मूं आहिनि, ईसाइनि जूं रस्मूं आहिनि, मज़हबी रस्मूं आहिनि। बत्तियूं ॿारे ईसाई हिकड़ी इबादत कंदा आहिनि। असांजे केजी नर्सरी वारनि किताबनि में बि बत्तियूं छापल आहिनि। पोइ जॾहिं सबक़ पढ़ाईंदियूं आहिनि उस्ताद आहियूं, उन ॾींहं ते सभिनी ॿारनि जे हथ में मेणबतियूं ॾींदा आहिनि। ग़ैर शऊरी तौर ते असांजे निसाब में अलाए कंहिंजो निसाब था दाख़िल कनि। मुस्लमान अखियूं पटो, उलमा ते एतमाद कयो, क़ुर जे वेझो। शेर ख़ुदा अली रज़ी अल्लाह अन्हु काफ़िर खे खजल थो हणे, सीने ते चढ़ियो वेठो आहे। अल्लाह जे दुश्मन खे अल्लाह जे रज़ा जे लाइ उहो गुस्ताखी थो करे, इहो सिंधी जे किताब जे निसाब में सबक़ में इहो सबक़ हुयो। पोइ हुन गुस्ताखी कई, धुको सुञाणणु चाहियूं। मसलन शेर ख़ुदा अली रज़ी अल्लाह जे हथ में तलवार, हैदर करार, तलवार न बि हुजे, खंजर न बि हुजे, त मुट हूंदा हक़ा करणा। असां बहादुरनि जा जे पोयूं आहियूं, वॾनि जे कुलनि ते आहियूं, हुनजे चए ते हलो न। शेर ख़ुदा अली रज़ी अल्लाह जिहाद में हिकु दफ़ो, मुबारज़त में हिकु दफ़ो साम्हूं काफ़िर आहे, हथ में तलवार। शेर ख़ुदा अली रज़ी अल्लाह जे हथ में तलवार। अॻे ई मुक़ाबिलो थींदो, चोरी मोरी न विढ़ंदा। हेॾो मुस्लमान जी सफ़ाई, थोरो काफ़िरनि जी दुश्मन जी सफ़ाई। कहिड़ा अलम ॿारनि कहिड़ा मुसाफ़िर पोइ हेॾो ईंदो विढ़ंदा। पोइ जेकॾहिं कोई शहीद थींदो या मरंदो ॿियो हुनजो ईंदो। शेर ख़ुदा अली रज़ी अल्लाह अन्हु आया, हुनजो काफ़िर पोइ अचे बिल्कुलु वेझो अची विया। शेर ख़ुदा अली रज़ी अल्लाह अन्हु फरमायो, अरे बजड़ा छो था अचो, अचे हिकु पियो ओतिरो, हे बजड़ा छो था अचो। हुन हेॾे ॾिठो त मां त महकू आयो, त सफ़ में आयो आहियां, ऐं हो थो चए बजड़ा, अरे बजड़ा छो था अचो, हिकु अचे न। हुनजो पोइ ॾिठो शेर ख़ुदा अली रज़ी अल्लाह अन्हु हुनजे ॻिचीअ में तलवार हलाई। सुभान अहिड़ो बहादुर, अहिड़ो बहादुर। हाणे आख़िरी वाक़ियो, हाणे हुनजे सीने तो लथाए चुप करे बीह रहियो। माण्हुनि खे हुन चयो, हाणे त मोकियो हो त गतरा कयो असां, हाणे त मोकियो हो गतरा कयो असां, हाणे छो था मारियोसि। इहो अलाह ख़ातिर थो पहिरियों मारियासि, हाणे नफ़्स बि शामिल थी वियो त ॿिया मुंहिंजे शान में गुस्ताखी कई अथई। अल्लाह अहिड़े मौक़े ते बि अलाह वारनि जी नज़र पंहिंजे दिलि ते हूंदी आहे। वॾो अमल हुजे या नंढो अमल हुजे, माण्हू पंहिंजे दिलि खे टटोले अलाह ख़ातिर आहे या कंहिं ॿिए जे लाइ आहे। इहो आहे कि पहिरियों अलाह ख़ातिर पोइ पाड़ियासीं, हाणे नफ़्स बि थोरो शामिल थी वियो, हाणे ख़ालिस अलाह ख़ातिर न थियो, तंहिंजे करे छॾियासीं। इन जुमिले जो असर थियो त उहो कलमो पढ़ी करे मुस्लमान। अबू बकर साईं रज़ी अल्लाह अन्हु खे हिकु हमरा मिठाई ॾिनी, साईं खाओ, वात में विझो। अब छाजी मिठाई किथे जागरे करके मां काहे को हुस भोपो अगर कथी करना है, अगर कथी करना भोपा ॿुधाईंदा दुका जाहिर ते मां भोपो हुयुसि। हाणे मुस्लमान उन ज़माने में मां कंहिंखे का ॻाल्हि ॿुधाईंदुमि, हुनजो को कमु थी वियो, पोइ हुन मूंखे मिठाई न ॾिनी, हाणे हुन मूंखे मिठाई ॾिनी, कुझु पाण खाधमि कुझु तव्हांखे ॾिना। इहो कमु त नाजाइज़ हुयो, नाजाइज़ कमु थिए थो,
हराम कम ते तो खे छा मिली मिठाई मिली इहा मां खावां तो कारा दे करे कई करे कढे अल्लाह जो रमज़ान से गुज़रियो आहे न रमज़ान जो ॾींहं में को खाए पियो पिए पियो छो हर रोज़ आहे तो इहो को सम्झे त जो अल्लाह मूंखे ॾिसे अकेला में तन्हाई में को खाए पियो पिए पियो मज़दूर में को खाए पियो पी खाने पीने को तसव्वुर बि न आहे कंदो छो रमज़ान में हर मुतक़ी हूंदो आहे रमज़ान शरीफ़ में हर माण्हू मुतक़ी परहेज़गार हूंदो आहे रमज़ान में हर माण्हू नेक हूंदो आहे रमज़ान में खा भले तकलीफ़ हुजे खा को ख़्याल में न ईंदो पाणी ऐं कंहिं बि शइ जे चखण जो छो हर रोज़ार कीअं सम्झंदो आहे अल्लाह मूंखे ॾिसे बसि इहो मिज़ाज रमज़ान जे खां पोइ बि ठही पवे अल्लाह मूंखे ॾिसे थो को गुनाह थींदो ज़ुल्म थींदो गिला थींदी चोरी थींदी हरामखोरी थींदी हरामकारी थींदी मां जेको चयमि तव्हां जेको ॿुधो अल्लाह रब्बुल इज़्ज़त अमल करण जी तौफ़ीक़ अता वाह फरदाना अल्हम्दुलिल्लाह सही नमाज के बाद